STV न्यूज़ जे नाज़रीन खे नाशाद मलाह जो सलाम। टंडो मस्ती खां इरशाद अली जोगी जी रिपोर्ट मूजिब सिंध जे वॾे वज़ीर ख़ासि मावन नवाब खान वसाण सां वालदा जी वफ़ात ते टंडो मस्ती खान प्रेस क्लब जे सहाफ़िन ताज़ीद कई। टंडो मस्ती खान प्रेस क्लब जे सहाफ़िन सदर अखलाक हुसैन चांडियो, जनरल सेक्रेटरी साजिद अली सुमरो, करमला कांधड़ो, फिदा हुसैन उजण, फिदा हुसैन लंजवाणी, नादर अली उजण, इरशाद जोगी ऐं ॿियनि खैरपुर वसाण हाउस पहुची सिंध जे वॾे वज़ीर जे ख़ासि मावन नवाब खान वसाण ऐं संदसि भाउ फिदा हुसैन वसाण सां वालदा जी वफ़ात ते तहज़ीद कई ऐं गहरे ॾुख जो इज़हार कयो। इरशाद अली जोगी, STV न्यूज़, टंडो मस्ती। हर ख़बर अव्हां जी पहुच ताईं। ॾिसंदा रहो सिर्फ़ु STV न्यूज़।